ओम शांति। तिथि मुरली तारीख 6/8/2023। अज व्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 21/95 समावाक्य परमात्म मिलन मेले जी सौगात ताज तख्त तिलक। असां बाबा से रोज मिलन मनाईंदा आहियूं। हाणे बाबा मिलन मेले जो समय तो हले आत्मा और परमात्मा जो त मिलन मेले में बाबा असांखे छा सौगात ॾींदा आहिनि। विश्व जी जिम्मेवारी जो ताज, पंहिंजो दिल तख्त ऐं आत्मिक स्मृति जो तिलक। अॼु बेहद जो बाप बेहद में सभी ॿारनि खे ॾिसनि था। बेहद जो बाप ऐं तव्हां सभी भी बेहद जा मालिक सो बालक आहिनि। बाप दादा सभी स्नेही सहयोगी ॿारनि खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि ऐं ॿार बाप खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। बाप खे ज्यादा ख़ुशी आहे व ॿारनि खे ज्यादा ख़ुशी आहे। छा चईंदसि ॿिन्हिनि खे अञा हिनखे चइबो आहे परमात्मा मिलन मेलो। मेले में मेलो त ॾाढा हूंदा आहिनि लेकिन परमात्मा मिलन मेलो हिकु ही संगम युग ते ईंदो आहे। सॼे कल्प में न थी सघंदो आहे। हाणे थिए थो ऐं वरी 5000 साल पोइ थींदो। तव्हां सभिनि खे बाबा चवनि था तव्हां सभिनि खे बि मेलो सुठो लॻंदो आहे न। बाप दादा त ॿारनि जे भाग्य खे ॾिसी हर्ष थींदा आहिनि ऐं दिल में गीत ॻाईंदा आहिनि। वाह ॿार वाह, जो भाग्य स्वप्न में भी न हुयो, संकल्प में भी न हुयो, लेकिन हाणे साकार में श्रेष्ठ भाग्य अनुभव करो था न। हर एक जे मस्तक ते श्रेष्ठ भाग्य जी लकीर चमके थी। सभी चमकते हुए सितारा आयो न। पंहिंजो ही श्रेष्ठ भाग्य स्मृति में रहंदो आहे। छो श्रेष्ठ भाग्य आहे? छो जे भाग्य विधाता द्वारा असां भाग्यवान आत्माउनि जो दिव्य ब्रह्मण जन्म थियो आहे। तव्हां बाप खे भी भाग्य विधाता चइबो आहे, ब्रह्मा खे भी चइबो आहे न। ऐं तव्हां सभिनि जो जन्म बाप दादा द्वारा थियो आहे न। त जंहिंजो बाप स्वयं भाग्य विधाता आहे हुनजो भाग्य केतिरो श्रेष्ठ हूंदो न। परमात्मा मिलन मेलो मनायो था न। परमात्मा मिलन मनायो था न। डबल फॉरनर्स सां बाबा ॻाल्हाइनि था, इहे भी मनाइनि था न। बेहद जे मेले में अगरि डबल विदेशी न हूंदा त बेहद जो न कहलाईंदो न। त बाप माण्हुनि जो भी त तव्हां माण्हुनि जो भी विशेष पाठ आहे। जो बाप ऐं सर्व ॿारनि खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। भाग्य विधाता द्वारा जन्म थियो आहे। इहो सभिनि खां नंबर 1 भाग्य आहे असांजो। साथ साथ सॼी कल्प में कंहिं भी जन्म में हिकु ही परमात्मा बाप जा ठहिया, शिक्षक जा ठहिया, सतगुरु जा भी ठहिया, सर्व संबंध भी निभाया। अहिड़ो सत्युग खां कलयुग ताईं किंतु भाग्य कंहिंखे मिलियो कि हिकु ही आत्मा सां असां सर्व संबंध निभाए ऐं असांखे मिलियो आहे। हाणे तव्हां निश्चय ऐं निश्चय सां चईंदा आहियो कि असांजो पालनहार परमात्मा आहे न। दुनिया वारा चइण मात्र चईंदा आहिनि कि परमात्मा ही पाले थो, लेकिन असां प्रैक्टिकल अनुभव सां चईंदा आहियूं कि परमात्मा बाप आहे ऐं बाप ही पालनहार आहे न। पालना करनि था न असांजी। नशो आहे न या थोड़ा भुलिजी वेंदा आहियो। हलदे पंहिंजे श्रेष्ठ भाग्य खे साधारण समझी वठंदा आहियो। ये आहे श्रेष्ठ लेकिन समझी साधारण वठंदा आहियो। हिन करे जो नशो ख़ुशी जी झलक सदा हुजणी खपे उहो न रहंदी आहे। वैसे हिकु सेकेंड भी भुलिजी न सघंदा आहियो, लेकिन कामन समझी वठंदा आहियो कि बाप मिली वियो, असां थियासीं, असां भी बाप जा थियासीं। जॾहिं बाप आहे त नशो फ़कुर हुजणो खपे, लेकिन कॾहिं ऊंचो, कॾहिं मध्यम, कॾहिं साधारण थी वेंदो आहे। सोचो असांजो बाप परमात्मा ऐं पोइ शिक्षक डायरेक्ट परमात्मा आहे। छा शिक्षा ॾींदो आहे? असांखे छा ठाहींदो आहे? त्रिनेत्री, त्रिकालदर्शी, त्रिलोकीनाथ। असांखे त्रिनेत्री ठाहींदो न असांखे बाबा। हाणे असांखे बुद्धि रूपी 3 अख सां सभु कुझु नज़र ईंदो आहे न।
त त्रिनेत्री भी ठाहींदो आहे, असांखे त्रिकालदर्शी आदि मध्य जो सभु ज्ञान असांखे ॾिनो अथई की हाणे असां छा आहियूं, कल्ह असां छा हूंदासीं। असांखे त्रिलोकी नाथ भी बाबा ठातो अथई। अहिड़ी कोई पढ़ाई पढ़ंदो आहे हाणे त इहे डिग्री ॿुधी जज बैरिस्टर डॉक्टर इंजीनियर त सभु डिग्री ॾिसंदा आहिनि, लेकिन त्रिलोकी नाथ, त्रिकालदर्शी, त्रिनेत्री ऐं नॉलेजफुल, तो केॾी ऊंची डिग्री असांखे प्राप्त आहे न बाबा सां। अहिड़ी डिग्री ॾिठी द्वापर खां कलियुग ताईं कंहिंखे मिली, असांखे मिली हुई। हाणे भी त 63 जन्मनि जे लाइ आहे न, त न कंहिंखे मिली न मिलणी आहे। अहिड़ो शिक्षक असांजो आहे न। साइंस वारा साइंस जी केतिरी भी योजना करनि त भी त्रिलोक ताईं न पहुची सघंदा आहिनि, टिनी लोकनि जो नॉलेज प्राप्त न करे सघंदा आहिनि। ऐं असांखे 5 वर्ष वारे ॿार खे भी 3 लोकनि जी नॉलेज आहे, उहो भी फलक सां चईंदो आहे हा सूक्ष्म वतन आहे, मूल वतन आहे। त परम आत्मा शिक्षक भी आहे, श्रेष्ठ शिक्षा ॾेई करे असांखे डिग्री त प्राप्त कराई अथई दुनिया, लेकिन दुनिया में सभिनि खां वॾे तो वॾो पद राज्य पद थींदो आहे न, त पढ़ाई सां पद भी मिलियो आहे न असांखे। त असांखे राजा ठाहियो अथई न, हाणे राजा आयो या ठहियो आहे, आयो राजा ऐं वेठा पट में आयो, पक्को मकान भी न आहे, टेंट में वेठा आहियो। त ॾिसो श्रेष्ठ पद राज्य पद आहे न, हाणे भी स्वराज्य अधिकारी आयो, भविष्य में भी विश्व राज्य अधिकारी ठहिणो आहे न असांखे। ये पक्को आहे न, कंहिंखे किथे राज्य कंदासीं, पंहिंजो राज्य कंदासीं कि पंहिंजे मथां कोई राज्य करण वारो आहे। बाबा चईंदा आहिनि केते राज्य कंदव, कंहिंखे राज्य करणो आहे, खुदे तव्हां राज्य कंदव कि तव्हांजे मथां कोई राजा राज्य कंदो न। ये सभु एतिरा राजा ठही वेंदा न, एतिरा सभु राज्य कंदा। प्रजा भी तयारी कई आहे न या पंहिंजे मथां ई राज्य कंदव त पंहिंजो भाग्य ॾिसो, परमात्मा मुंहिंजो शिक्षक राज्य पद ॾियण वारो। ऐं पोइ सतगुरु ठही, गुरु छा कंदा आहिनि, मंत्र ॾींदा आहिनि। त सतगुरु छा मंत्र ॾिनई, मन मना भव। सतगुरु द्वारा महामंत्र भी मिलियो, सर्व वरदान भी मिलिया। केतिरा वरदान मिलिया आहिनि, वरदाननि जी लिस्ट ॾिसो केतिरी लंबी आहे। रोज़ वरदान मिलंदा आहिनि, केतिरा समय सां मिलिया आहिनि। एतिरा वरदान कोई भी फॉलोअर खे कोई गुरु न ॾेई सघे। अहिड़ो सतगुरु जो रोज़ असांखे वरदान ॾींदा आहिनि। अहिड़ो कोई ॾिठो हाणे नशो आहे न, त सभिनि चयो हा बाबा केॾो ऊचो असांजो बाप आहे, केॾो ऊचो असांजी टीचर आहे, केॾो ऊचो असांजो सतगुरु आहे। त अहिड़ो भाग्य कंहिंजो आहे त नशो आहे न, सदा इहो नशो रखणो आहे कि मां कंहिंजो ॿार आहियां, कंहिंजो स्टूडेंट आहियां, कहिड़ी डिग्री मूंखे प्राप्त थी थिए, कंहिंजो फॉलोअर आहियां। बाबा त चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजा ॿार मास्टर गॉड, मास्टर टीचर, मास्टर सतगुरु आहिनि। असांखे भी पाण जहिड़ो ठाहिण वारो, पाण खां ऊचो अहिड़ो कोई बाप हूंदो, अहिड़ो कोई टीचर हूंदो, अहिड़ो कोई सतगुरु हूंदो, पर शिक्षा ॾींदो, लेकिन त भी पाण खां हेठि हुनजा माण्हू हुनजा पेर पईंदा आहिनि, झुकदा आहिनि। ऐं बाप असांखे पाण खां भी वॾो ठाहे करे असांखे राज्य पद ॾेई वेंदो आहे। ईअं न हिते सां बस में वञो, हितां खां त नशो उतरणु शुरू थी वञे, सदा नशो वधंदो ई वञे कि केतिरो ऊचो असांजो बाप आहे, केतिरो ऊचो असांजो टीचर आहे, केतिरो ऊचो असांजो सतगुरु आहे। ये नशो दिन प्रतिदिन वधंदो ई वञे, हर सेकेंड में वधंदो ई वञे। बाप दादा सभी ॿारनि खे सदा ही हर सब्जेक्ट में नंबर 1 ॾिसणु चाहींदा आहिनि। त नंबर 1 आयो कि न ठहिणो आहे, नशे सां त असां न हूंदासीं त केरु हूंदो।
विदेशियुनि खे डबल नशो अच्छा, बाप भी ख़ुशि थींदा आहिनि कि हिकु हिकु मुंहिंजो ॿार राजा ॿार आहे, प्रजा न आहे। प्रजा त पुठियां अचण वारी आहे न, तव्हां त पोइ बि लकी आहियो जो एतिरा बि मिलण जो चांस मिलियो। टेंट में रहणो पियो त छा थियो, मिट्टी ते त न सुम्हियो न गदेलनि ते त सुम्हियो न, ब्रह्मा भोजन त सुठो मिलियो न, मिट्टी वारो त न मिलियो। प्यार सां खाईंदा आहिनि, थोरो बहुत त थींदो ई आहे, थियणो ई आहे। शो माया ऐं प्रभु जो खेल साथ साथ हले थो न। अगरि परमात्मा द्वारा मेलन द्वारा परमात्मा द्वारा मेला थियो त माया बि जमेलो ज़रूर कंदी आहे। तव्हांजो कमु आहे मेलो करणु, हुनजो कमु आहे जमेलो करणु, त जमेलो बि थियो मेलो बि थियो न। त बाबा चवनि था कि कंहिं काथां आंदी हली, कंहिं चयो आंदी हली, कोई ॻाल्हि आहे तव्हांजी पुरुषार्थ जी आंदी ऐं इहा हवा जी आंदी आहे न। घबराईंदा त न आहियो न कि छा थियो, न आंदी आई या बरसात आई, केतिरी बि हलचल थी, लेकिन असांजो मन सदा अचल रहे। माता घबरायूं त न, टेंट टुड़ियो छा करूं, थोरो थोरो घबरायो, छा थींदो, तबियत ठीक रहंदी न रहंदी, कुछ भी थिए, भक्ति जे धक्कनि सां ऐं महिनत सां त घटि आहे न। भक्ति जे धक त न, भक्ति जहिड़ा धक त न खाधा न, मजे में रहियो न। त इहो मेलो सुठो लॻियो या जमेला ॾिसी करे घबरायो न? कोई न घबरायो न, हिकु ॿ त घबराया हूंदा, मज़ो आयो। ऐं 2 ॾींहं रखूं। अच्छा, बाप दादा बि माया जो जमेलो ॾिसी चकर लॻाईंदा रहंदा आहिनि, खेल ॾिसंदा आहिनि, ॿार छा था करनि, माया छा थी करे। बाप दादा खे ॿारनि जो स्नेह ॾिसी ख़ुशी आहे, स्नेह में मेलो रचायो, बाप जो बि स्नेह त ॿारनि जो बि स्नेह, ॿई मिलिया त छा थियो, मेलो। दृश्य बि केतिरो सुठो लॻे थो न। अहिड़ो कॾहिं सोचियो एतिरो वॾो परिवार मिलंदो, एतिरो परिवार कंहिंजो हूंदो। तव्हांजे घर केतिरा आहिनि, हिकु आहे त किथे हिकु आहे, ऐं असांजे सेवा स्थान अनेक आहिनि, त हुननि खे बि त बाबा जो घर चईंदासीं न। त बाबा जो घर असांजो घर, जीअं चईंदा घर बार छॾाईंदा आहिनि, ऐं असां चईंदा आहिनि असांजा केतिरा घर आहिनि, गिनती न करे सघंदा, यादि रखिणो पवंदो आहे। त इहे छोड़णु न थियो, इहे ठाहिणो थियो, ऐं परिवार खे छॾियो या परिवार एतिरो वॾो ठाहियो जो मिलण ई मुश्किल आहे। सॼे ब्राह्मण जेतिरा बि हिते आहिनि, हिकु स्थान ते मिली सघंदा आहिनि। बाबा प्रश्न पुछनि, मुश्किल थींदो न, छो जी ॿिए जे राज्य आहिनि, पंहिंजे राज्य त न आहिनि, लेकिन बाप मिलियो, बेहद जो परिवार मिलियो। त बेहद खे यादि करण सां बेहद जी ख़ुशी, बेहद जो नशो आहे। अगरि हद में सम्झंदा आहियो मां त फलाणे देश जो आहियां, फलाणे देश जो आहियां, फलाणे जोन जो आहियां, त हद थी वेंदी। लेकिन इहे त निमित मात्र निशानी जे लाइ चईंदा आहिनि, ये फलाणे जोन जो आहे, ये फलाणे स्थान जो आहे। बाक़ी पंहिंजे खे त बेहद जो सम्झंदा आहियो न, नियम बि रखणा पवंदा आहिनि। कई ईअं बि सोचंदा आहिनि कि छा बैच लॻायूं, तॾहिं रोटी खायूं, तॾहिं रोटी मिलंदी। असांजे खाइण ते तंग कंदा आहिनि, लेकिन इहे करणो पवंदो, छो जो क़ाइदे में फ़ाइदो आहे। इहे बंधन आहे, लेकिन विघ्न सां निर्बंधन ठाहिण जो साधन आहे। इहे छा नई ॻाल्हि निकिती आहे, हीअ न सोचो। संकल्प त बाप वटि पहुचंदा आहिनि, लेकिन मर्यादा पुरुषोत्तम तव्हां ई आहियो न, या सिर्फ़ु वॾी दादी मर्यादा पुरुषोत्तम आहिनि, तव्हां फ्री आहियो। मर्यादा पुरुषोत्तम अर्थात मर्यादाउनि जे अंदरि रहण वारा। हाजी जो पाठ पक्को आहे न। अच्छा, जॾहिं कोई ॻाल्हि थी वेंदी आहे त हाजी थी वेंदो आहे या नाजी। जॾहिं कोई अहिड़ी ॻाल्हि आहे त हाजी जे बदिले पोइ नाजी में एतिरा पक्का थी वेंदा आहियो जो बाप बि चईंदो आहे त बि न ॿुधंदा आहिनि। जी स्थापना में जॾहिं नंढा नंढा ॿार आया त बाप दादा हुननि खे पाठ पक्को कराइण लाइ हमेशह चईंदा हुया कि ना करण वारो नास्तिक,
हाँ करण वारो आस्तिक त तव्हां सभु केरु आहियो? आस्तिक आहियो न? आस्तिक नास्तिक त न आहियो न? कॾहिं कॾहिं ठही वेंदा आहियो, खेल कंदा आहियो, माया जी बि नॉलेजफुल आहियो, छोकी माया बि नॉलेजफुल आहे न। किराइण में माया नॉलेजफुल, उड़ण में तव्हां नॉलेजफुल आहियो। उड़ण में त माया बि ॾिसदी आहे कि हिननि जी उड़ान थोड़ी हेठि मथे थी वई त ॾिसी करे वार कंदी आहे, ऐं तव्हां नॉलेजफुल हुजण जे कारण ॼाणे वेंदा आहियो त हार न खाईंदा आहियो। हार न खाईंदा आहिनि, लेकिन विजय जो हार गले में पइजी वेंदो आहे। सभिनि जे गले में विजय माला आहे या कॾहिं कॾहिं उतारे छॾींदा आहियूं। जेतिरो असां हिते माया ते विजय पाईंदासीं न, ओतिरो लंबी हुते जी माला असांखे पाराईंदा। पुठियां वारा मौज में आयो, इहे बि मधुबन जी ही एरिया आहे न। त सिवाय मधुबन जे ॿियो काथे बड़ो वॾो मेलो थी सघंदो आहे? न थी सघंदो आहे न। त मधुबन आहे बेहद जो घर, हिते सभु बेहद ऐं ॿिया जॻह आहे सभु ॾिसणो पवंदो आहे। हिते संकल्प कयो ऐं थी वियो। बाबा चवंदा आहिनि हिते बाबा जी घर, बेहद जे घर में त संकल्प कयो ऐं थी वियो, छोकी एॾो वॾो सभु ठहियल आहे न। त बाबा चवंदो आहे त सभई पंहिंजे भाग्य द्वारा परमात्मा मिलन में पहुची विया आहिनि। तब जो पहली बार हिन कल्प में आया आहिनि उहे हथ ठाहे करीब 13-14 हज़ार भाउ भेण सभा में नया आया। अच्छा सुठो आहे, टीवी में ॾिसो था न, इहे बि ॾिसो मेजोरिटी साइंस जे साधन हाणे निकिता आहिनि। कुझु वर्ष पहिरियों ये साइंस जो साधन न हुया, लेकिन कंहिंजे लाइ निकिता आहिनि? असांजे लाइ। बाप दादा बि साइंस वारनि ॿारनि खे मुबारक ॾींदा आहिनि, छोकी बाप जा ॿार हुन सां सुख वठंदा आहिनि त केतिरो सुठो लॻंदो आहे न। लेकिन बाप दादा हाणे छा चवंदा आहिनि, स्थापना थी केतिरा वर्ष थी विया, डायमंड जुबली मल्हाइण जी तयारी करो था न। त बाप दादा सभी ॿारनि खे राजा ॿार चई, सभु राजा आहिनि। राजा तख्त नशीन हूंदो आहे न, राज्य जी निशानी ताज तख्त ऐं तिलक हूंदो आहे। त बाप दादा हिन वर्ष चाहे नया चाहे पुराणा, अगरि नया बि आयो त समाप्ति जो समय त नयनि जे लाइ बि समीप आहे, पुराणनि जे लाइ बि समीप आहे। ईअं न सम्झो आहे कि असांखे त 60 वर्ष शायदि मिलनि न। असांखे मेकअप करणो आहे, अगरि लास्ट आहे त फास्ट वञणो आहे, लेकिन संपन्न थियणो आहे। समाप्ति जो समय सभिनि जो हिकु ई आहे। हिन करे चाहे नया आहियो चाहे पुराणा आहियो, लेकिन मां स्वराज्य अधिकारी आत्मा आहियां। सदा स्मृति जो तिलक लॻल हुजे, कॾहिं मिटे न, कॾहिं लॻल हुजे कॾहिं मिटे न, सदा लॻल हुजे। स्वराज्य अधिकारी अर्थात तिलकदारी। हिन स्मृति जो तिलक अविनाशी रहे, साधारण न रहे। मां तिलकदारी आहियां न। मां विश्व कल्याण जी जिम्मेवारी जो ताज, केतिरो वॾो विश्व आहे ऐं तव्हां सभी विश्व कल्याणकारी आहियो। अकेलो बाप न आहे, बाप सां साथी तव्हां सभी आहियो न। बाबा चवंदा मुंहिंजा साथी तव्हां सभी आहियो न। त विश्व कल्याण जी जिम्मेवारी जे ताजदारी सदा बाप जे दिल तख्त नशीन न, हेठि न अचिणो आहे, सदा तख्त नशीन। वैसे बि ॾिसो जो प्यारा ॿार हूंदा आहिनि न, लाडला हूंदा आहिनि, त माउ बाप उन्हनि खे मिट्टी में वञण न ॾींदा आहिनि, धरणी ते पांव न रखण ॾींदा आहिनि। त तव्हां केतिरा लाडला ॿार आहियो न, लाडला आहियो या ॿिया अचणा आहिनि, तव्हां आहियो न। त तख्त खे छॾे करे साधारण स्वरूप, साधारण संकल्प हिन मिट्टी में या धरणी में पांव न रखो। मिट्टी में धरणी ते पांव रखण मतलब खुद के साधारण समझण, खुद के साधारण स्वरूप में अनुभव करण ऐं साधारण संकल्प करण। सदा ये याद रखो कि मां केरु आहियां, शिव बाबा जो ॿार आहियां, हुनजो स्टूडेंट आहियां, हुनजो फॉलोवर आहियां। ऐं मास्टर गॉड, मास्टर टीचर, मास्टर सतगुरु आहियां। मां विश्व कल्याण जी जिम्मेवार आत्मा आहियां। मां सदा बाप जे दिल तख्त ते रहण वारी आत्मा आहियां। मां स्वराज्य अधिकारी आहियां। बुद्धि रूपी पांव सदा तख्त नशीन हुजे। परमात्मा बाप जा ॿार आहियो, महात्मा धर्मात्मा जा न आहियो, परमात्मा जा आहियो।
हाणे त सभु नशे में ठीक आहे, उहो त ॾेखारे में ॾिए थो, लेकिन सदा रहंदव कि थोरो रहंदव पोइ युद्ध कंदव, पोइ विजय प्राप्त कंदव। हीअं त न ब्राह्मण आयो या क्षत्रिय आयो, ब्राह्मण आयो न क्षत्रिय न आयो, युद्ध न कंदा आहियो न कि कॾहिं ब्राह्मण ठही वेंदा आहियो कॾहिं क्षत्रिय। अगरि माया सां युद्ध करणी पवंदी आहे त क्षत्रिय थी वेंदा आहियो, अगरि असांखे माया सां युद्ध करणी पवंदी आहे त क्षत्रिय थी वेंदा आहिनि। ब्राह्मण माना ऑलवेज विजय, क्षत्रिय माना युद्ध करण वारो। बाप दादा त कॾहिं कॾहिं ॿारनि खे ॾाढो रहम ईंदो आहे, बाप दादा खे वेंदा योग में आहिनि ऐं कंदा युद्ध आहिनि, चईंदा 1 घंटो योग लॻायूं, लेकिन 1 घंटे में युद्ध एतिरो समय हली वेंदी आहे और योग केतिरो समय रहंदो आहे। युद्ध केतिरो समय हलंदी आहे, योग केतिरो समय रहंदो। अगरि कहिड़े बि कारण सां अनुभूति न आहे त अवश्य ई युद्ध जी स्टेज आहे न बाबा चवनि था। बाप दादा चईंदा आहिनि योगी ॿार आहियो ऐं ठही वेंदा आहियो योद्धा ॿार। केसि ताईं युद्ध कंदो, अंत ताईं युद्ध कंदा रहंदा। छुट्टी ॾियो भले युद्ध करो, छुट्टी खपे न खपे, पोइ चवंदा छो आहियो, कमज़ोर थी वेंदा आहियो त माया एतिरो अधीन ठाहे छॾी आहे जो चाहींदा न आहियो लेकिन करे छॾंदा आहियो। इन करे असांखे ऑलवेज विजय, सदा बाप सां मिलन मनाईंदे मिलन मेले जे झूले में झूलाई रहो, कॾहिं हेठि न माया जा उल्टा सीधा संकल्प ईंदा, लेकिन असांखे सदा ही बाबा सां मिलन मेले में श्रेष्ठ संकल्प में श्रेष्ठ स्वरूप में स्थिति रहणो। त बाबा चईंदा आहिनि कि कमज़ोर थी वेंदा आहियो त माया एतिरो अधीन ठाहे छॾी आहे जो चाहींदा बि आहियो असां हिन खां ॿाहिरि अचूं, लेकिन निकिरी न पाईंदा आहिनि। जीअं कोई सर्वेंट ॾाढो भोलो हूंदो आहे त मालिक हुनखे अधीन ठाहे छॾंदो आहे। सर्वेंट जो न करे सघंदो आहे हुनजे लाइ बि मालिक चईंदो आहे कि करो, न त नौकरी छो कंदा आहियो। माया भी ये कंदी आहे न, तव्हां चाहींदा न आहियो लेकिन कमज़ोर ठाहिण जे कारण माया जे अधीन थियणो पवंदो आहे। त हुन समय योगी आहियो या योद्धा आहियो। योगी त न चईंदोसीं, न त बाप दादा ये चाहींदा आहिनि कि हर बार योगी ॿार थिए, युद्ध वारो न। बाप दादा खे ॿारनि जी युद्ध जी महिनत सुठी न लॻंदी आहे, परमात्मा ॿार त सदा मौज में रहण वारो, मज़े में रहण वारो, युद्ध जी महिनत न। त छा ठही वेंदो, छा ठही आहियो, छा ठही वेंदो, योगी ॿार या योद्धो ॿार। योगी ठहींदव या थोरो थोरो युद्ध करण सुठो लॻंदो, चइण में त हा चईंदा आहियो, जॾहिं कंदा आहियो त हुन समय फोटो कढे बाबा त हिन वर्ष सभिनि जो चार्ट हुजे सदा स्वराज्य अधिकारी, सब प्रकार जी अधीनता सां मुक्त, सब प्रकार जी अधीनता समाप्त थी वञे, सदा स्वराज्य अधिकारी। अच्छा, सर्व तरफ से देश विदेश से सर्व सूक्ष्म रूप सां दृश्य ॾिसण वारा, चारों ओर जी सदा श्रेष्ठ पालना में पलण वारी, श्रेष्ठ पढ़ाई सां राज्य पद पाइण वारी आत्माएं, सतगुरु द्वारा बाप द्वारा पालना, टीचर द्वारा राज्य पद की प्राप्ति, सतगुरु द्वारा सर्व वरदान प्राप्त करण वारी श्रेष्ठ आत्माएं, सदा माया जीत विजय रतन, सदा युद्ध के छॾे राजयोगी स्थिति में स्थित रहण वारी सर्वश्रेष्ठ आत्माएं खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। वरदान आहे एकांत और एकाग्रता की अधीनता द्वारा तीव्र गति सां सूक्ष्म सेवा करण वारा सच्चा सेवादारी ठो। परे वेठे भी बेहद विश्व की आत्माएं जी सेवा करण जे लाइ मन बुद्धि सदा फ्री खपे। नंढी नंढी साधारण ॻाल्हियुनि में मन बुद्धि खे बिज़ी न करो। तीव्र गति जी सूक्ष्म सेवा जे लाइ
एकांत और एकाग्रता ते विशेष अटेंशन ॾियो। बिजी हूंदे भी विच विच में हिकु घड़ी ॿ घड़ी कढी एकांत जो अनुभव करो। ॿाहिरां जी परिस्थिति पर हलचल जी हो, लेकिन मन बुद्धि खे जंहिं समय चाहियो हिकु जे अंत में सेकंड में एकाग्र करो। तॾहिं सच्चा सेवाधारी ठही बेहद विश्व जी सेवा जे निमित्त ठही सघंदा। स्लोगन आहे, ज्ञानी तो आत्मा उहा आहे जो ज्ञान जे हर राज खे समझी करे राजयुक्त युक्ति युक्त और योग युक्त थी कर्म करे। ज्ञानी तो आत्मा उहा आहे जो ज्ञान जे हर राज खे समझी करे सदा राजयुक्त युक्ति युक्त और योग युक्त थी करे कर्म करे। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।